Zaheer Rind हे कुराने तू बाहर तो मैं तुझे पैर मुरन खोती सकिया हलिया लालू सा शादी कर निभागी के जाएगी शुक्र आ जो मुझे पित्तो को ने न तो खुदकुशी करने में तो मां देरी न क्या चाचा पीरू तो ना खुदकुशी करने में देर करे चरिए थई जिमले या तो वारी मलूका जाई भी न उन वाला खुदकुशी करे या तो मजो भी थे आ ठयो ने ठयो छोकरी बात जो थी तो बड़ा खुदकुशी कने ऐसा वे भोज खाओ कादे वई मुजी थियण वारी नु काथे बंद कयो सो मुजी नु खे अख त पटे रड़ियो पई पानी न न छाजी न देख त खबर जडे घोड़ी तू हलण सिधो कयो आ हां त छा अकुल जो पखी उडामी वियो थई छा मां गोठे दे चंगे मुड़स लालू जो रिश्तो तहां वट खणी आयो हां भलो थो थेव भाग थो खुलेव वाह 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 चाचा पीरू बारो कर ठयल ठुकियल वीआईपी संग मिलियो थई वरी एड़ो रिश्तो वरी न मिलंदो ई ठयल ठुकियल वीआईपी मलूका के घर मिलंदो ऐ मलूका जी टंगू भंजण जे लाए न लालू जी पेरी ज़ाल लाली भी अथई लाली केर थींदी आ हा करण वारी उन्हे घर में सॼो हुकुम मुंहिंजो हलंदो आ लालीअ जो हलंदो आ वारो कर पीरू तू शादी जी तारीख़ ॾे यो पीरू हिने रेवस के तारीख़ त दे तारीख़ ॾियांसि कसी हा हा घोट लालू घोड़े ते ईंदो तू सब्र कर मां तो फिर लालू जी शादी तारीख़ ॾियां थो इते ई पी जा पर थी गीत मत सिर खड़ मोए आय बताई लालू जी शादी कराया मुझी धी तो भी जमा वाली न पंजी कसी करे कुट को कढाई छडा वाली तारीख तू तो कुटिस याद रख तो मुखे मारियो आ तो खबर आ मां केर हां मां गोठे दे चंगे मुड़स लालू ए पी हां ऐ मां न्याणी जो पी आया तू छा तो समझी गरीब आयूं बेघर त न आयूं इने दाबो करे ए घर वेठी अचे रिश्तो वठण आयो आहीं तुझे घरां कोन खाईंदा आयूं ता अमीरन के असां गरीबन जो कॾहिं भी एहसास न हूंदो ता अमीर असां गरीबन के सफ़ा बेघर था समझो हां वाह पीरू वाह अज तो वडी गैरत कई दई अॼु जेको सटकोट नो थमाए न इहो सॼी ज़िंदगी याद रखंदे वरी कंहिंजे घर में न घिरंदे ॾिसी छा थोड़े हल ता हल मां तहां के ॾिसी रहंदुसि मां तहां के कोन छॾींदुसि पीरू ओ कसी हाने हल ए न मां भेण सटको लट खणी ने भागा आयो तारीख़ वठण चंदी लथल ड्रामा सोप सीरियल मश्करन जो गोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।